अब जुमन जी चाचा ये तो बड़ो बकर कौन तो निसे कादे गई मुंशी साईं दादा के दिनुम चई तो टूपवेल तो तोके चौकीदारी वठी दो दिया ठयो छो ठयो पंजे पुत्र के सरकारी ट्रे नौकरी वठी दिनियो थस वो पंजे पुत्र के न तू मैं आकन का तो अंब घुरी बबुरन का तो बेर घुरी हां बे छा चवाए वाला अब मुख तमे थोड़ी तो वठी दे मुझे बरे बकर जा त 10,000 काडे भी न वया पेंजे बा दोस्तों के मानी खाराए खाई वठना दा नोरड़े वांगुर बैठो तो टुकी अदी ताए मां भी बाबे के ना मथिन वाले थडे ते मां भी मानी ठाराई आई हां अदी ताए मां पांजे भा के तव न ता असा के ट्रैक्टर ते टक्कर खाराए बेचारे के ट्रैक्टर ही हलाण ना है इंदो तो चक्कर के ना हणाइंदो जो मामो कावंद दिनो एड़ो त ट्रैक्टर सिखारे वयो आ जो इन सजी तरह में मु जेड़ो ड्राइवरी कोने ता अचो भई बहु तू थाम त हे वेड़ अचो अदा मुखे ट्रैक्टर ते कदे चक्कर खाराइंदे हां भाऊ ओ अम्मा खां भी त पुछा न अम्मा को पूछा बाकी ही था थारा आई हां अता जण तम जो ही नता घर वनी अम्मा के धा दिया थी त साईमा गुलशन के ट्रैक्टर ते चक्कर खाराए तो आई मुखे पूछे भी न थो ये न कजाए हाने समझ में आयो था थणी दे न अदा हे रे मुझा ना न जा अलू एमे की बजाई ने याद रख जाए ता हमारे वना दी माता वंदम न थारा है करे बाह ओरे मां बधाई डालो तुंजा वार वरे वरे तुंजा वार वरे वरे मेहंदी लाए हर हर करे बाह ओरे मां बधाई गानो करे बाह ओरे मां बधाई गानो तुंजा वार वरे वरे तोरे हां ने भागियो इहो आवाज घिटिए में थो वने पियो पाड़े ओड़े वारा छा चौदा कुछ त हयाव कयो नंढड़ियो आयो अन्या तई रांदियो थियो खेडन मासी तबाई थबाणे ना मुझे दुडिया जी तादिया अड असा थेरा ता चाऊ हां रखवाला हते तहां जी भी शादी थींदी हां लहंदव छंछरी पो जडे न बार बचा थेव त पो खबर पवंदव त घणे वी है 100 आ अरे छोरी हेरे तू त माखे बुधाए सजो घर जो कम रोले हिते वेठिया रांद खेडण उठी हलो हली घर जो कम कर उठ अम्मा भी त उठ भी हो त छा भी हां हेडो सिज चढ़ी आयो अन्या मा चुप ये तोबे एजका मासी शबाई अथई न नालो शबाई अथसी अथई न हां अता जण तम जोई न ता आ लजपाल रखपाल करम कर कुछ दया कुछ धर्म कर मरे मलालो जिए मवालो दुश्मन के तीर मुनकर के बालो पियण वारा पियन सिकण वारा सिकण सगी भाऊ दोसू हल त मिशन ता आटो खणी चऊ न मां ट्रैक्टर बिकाए आयो आया चने सर ही वट पिहाई जा पैसा मुझो अटो भी खई वजा मां थोरो हिते संग सा आसीस तो वठा अब्बा चने सर चुकड़ी त पी वञ ओ भाऊ मामा खां त पुछी अचां न चने सर भी तख्त ते न चढ़ियो पियंदा असां जड़ा दोदा फकीर चालो बर्द पियो बाबा सगी
बुधा जी बाबा। पुट मां वञा तो कंबर दुकान जो सौदो वठण उधर कंहिंखे बि न ॾिजांइ जेको पैसा ॾेई त हुनखे ॾिजांइ न त न सम्झई समझी में। हाँ शाबाश बिना ब्रेक। प्यार कयम है प्यार कयम इकरार कयम दा थावा बतड़ा तई खोड़ा ठुठा ठुठा सपने गुलशन ने देखा बसर नठ दे बसर किना थई काके गुलाम एट दावन वठ उने बसर सुठा थई। हां त पो मां उताई वठंदासे नन्ना गुलशन बसर कलांदा थई। हाँ ठीक आ गुलशन वठेस तंगो दे दलदी तर थई तो दवे ना। हां थई तो तवा मुजी टोपी निभाड़ा अच्छे बसर पैसा दड़ा दिया तो हाँ केड़ा लेखा लेखा। हाँ हाँ गुलशन आने तू हल। हाँ हाँ तंग एता जन तमे जोई नता हलान जल्दी शेखर हल खरा है तो बुगड़ा काडे विंदे पुत्रा चंगो काडे विने हरी पा सोने नमूने सा मां जी बाबा। वरा मजा ना है पोतो न बाबा लगे तो ते बस वारे कोनो खयो हुंदस। ए अबा भूख बि ॾाढी लगी हूंदसि। तो बाबा तू मानी खाई हा न। तो खाधिया मां न बाबा पोइ मां ॾाइण आहियां जो नंढे पुट खां सवाइ मानी खावा दोस्तू भला काॾे जो हुजे हा त अॻियां मोकिलियांसां। अरे छोरा ये छा तो खाई बुगड़ा आबा खाईने अबा दंद होया न भुगड़ा ना ये भुगड़ा है न तो दंद कोन पो इने में मुंजो दो। हाँ यार डोह उम्र जो आ। हाँ दा अचे वठ मानी खा। मां चयो न मानी न खाईंदम। अरे असां जो तो वञे तो खा सवाइ बुख में साह जो मानी कोन रखाऊं तू आ रही तो फसड़ा करी खाईंदुस पर शे 10 रुपया दी पोइ तोखे ॾियूं था तो बे भाव आहे छा है अचे दोसू। ओ मां जॾहिं न लॻसि कन टोपी त पाण ई ख़बर पइजी वेंदसि। हाँ बाऊ मुंशी बेहाल वाल काथे बटे दी नजर ना है गोठ में होतार वठी विया कराची बटे दी होय सो दे तू बुधाए ए भाग दे भीड़ो तो दाल मा सीरो के थी पियो बाऊ मुंशी मामो हाजी खावंद दिनो पार का आयो ट्रैक्टर दई भी वयो आ सेखारे भी वयो आ बुधो यो ओधर ते आउ को ओधर ते भाऊ 1.5 लाख ते भला ब्याज ध्याज चई भाणे जो आ
आस्ते आस्ते पियो वही जाए। बुध चने सर ये मैं तुझे दर ते ट्रैक्टर बियारे जन तोसा दुश्मनी कई थई असा का कुछ ना ट्रैक्टर जान गाती भला खर्च भलो इन में थई त मोटाई दी से न मुंची न मामो चे पियो त ट्रैक्टर तरक्की जो ज़मीन मुंची हाणी बामाणू खोड़ कम देई विया आहिनि पर चेम त न पहिरियां पंहिंजी ज़मीन खेड़िया पोइ तव्हांजो कम चङो हाणे मां हलाए थो। चलो तुझी तरक्की जो ज़मीन करे चङी तरह ॾिसंदुसि तव्हांजा मुंहुं जो लोला था हज ते वञनि मां मुंहुं जो मां तरक्की कंदो। घणे अरसे खां पोइ जातो सज़ाऊं मुख़्तसिर आहिनि अञा रिश्तनि जी दुनिया में वफ़ाऊं मुंतज़िर आहिनि घणे अरसे खां पोइ जातो असां जाने न मुतलाशी बहारुनि खे पुकारनि था उघी ॾिसुलुड़े कतूं पंहिंजा वफ़ाऊं मुंतज़िर आहिनि घणे अरसे खां पोइ जातो